नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त अॻूणे सदर परवेज़ मुशर्रफ के खिलाफ़ संगीन गद्दारी केस जी ॿुधणी कंदड़ ख़ासि अदालत चयो है त 17 डिसंबर ताईं दलील मुकम्मल न थिया त फ़ैसिलो ॿुधाए छॾींदासीं। इस्लामाबाद की ख़ासि अदालत में परवेज़ मुशर्रफ के खिलाफ़ संगीन गद्दारी केस जी ॿुधणी जस्टिस सेठार वकार की सरबराही में थी। नई प्रोसिक्यूशन टीम के तरफ़ां पेश थींदड़ वकीलन तैयारी के लाइ वक्त की दरख्वास्त ॾिनी, जंहिं ते जस्टिस सेठार वकार चयो त बाक़ी केस के पासे ते रखी पहिरीं ही केस विड़ो। जस्टिस नज़ीर अकबर चयो त असां नथा चाहियूं त प्रोसिक्यूशन जे हथां खेॾियो वञे। केस जी तैयारी लाइ 4 ॾींहं बाक़ी आहिनि। जस्टिस सेठार वकार चयो त अदालत जा जज मुल्क जे मुख़्तलिफ़ हिस्सनि मां ईंदा आहिनि। प्रोसिक्यूटर अली रज़ा बाजवा चयो त असांजे मथां दॿा आहे, जंहिं ते जस्टिस नज़ीर अकबर चयो त वकील ऐं अदालत ते कहिड़ो दॿा थी सघे थो। वकील जो कमु अदालत जो मवानत करणु आहे। प्रोसिक्यूटर अली रज़ा बाजवा चयो त 15 ॾींहं जो वक़्तु केस जी तैयारी लाइ ॾिनो वञे, जंहिं ते जस्टिस सेठ वकार चयो आहे त 15 ॾींहं खां पोइ को बि इल्तवा न ॾिनो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।